पाण ॾिठो त असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब तमामु वॾा वॾा जलसा करे रहियो आहे। हाणे ताज़ो खैरपुर में तमामु वॾो जलसो कए त इन्हनि में इहो शइ ज़ाहिर आहे त इलेक्शन बिल्कुलु 8 फरवरी ते थी रही आहे ऐं भरपूर ज़ोर शोर सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा चाहींदड़ 8 तारीख़ ते पंहिंजो वोट जो इस्तेमालु करे पीपल्स पार्टी खे सूबाई में बि ऐं मर्कज़ में बि कामयाबु कंदा। अच्छा, जेको PTI खां बैट जो निशान वापसि वरितो आहे, अवां बहसियत हिकु जमहूरी पार्टी जा अॻुवान कीअं था ॾिसो हिनखे त इहो फ़ैसिलो सही आहे या ग़लति आहे? अदा इहो जमहूरी हिकिड़े हिसाब सां त मुंहिंजे ख़्याल सां फ़ैसिलो इहो सही न आहे ऐं जमहूरी जमातनि खे पंहिंजा जेके निशान मिलियल आहिनि ईअं ई पीपल्स पार्टी सां बि ज़्यादती थी। जॾहिं असांजो तलवार निशान हो असां ते पाबंदियूं हणी असांजो निशान फुरे पोइ असांजो निशान मोहतरमा तीर वरितो हो त उन जे बावजूद बि BB जी माण्हू कढ हुया ऐं उन तीर खे वरी साॻियो ई कामयाबु करे पीपल्स पार्टी खे अॼु ॾींहं ते तीर ते वोट मिली ऐं कामयाबु थिए थो। त इहो मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ी जमहूरी रिमायतनि जे ख़िलाफ़ु आहे ऐं आइन जी बि हिकिड़ी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जंहिं जमात खे हिकिड़ो पंहिंजो निशान आहे उन निशान ते उनखे वेहण जो हक़ु ॾिनो वञे, पोइ जेका अवाम वोट करे उहा जमात अक्सरियत सां अचे थी उनखे इक़्तिदार ॾिनो वञे। अच्छा मीर साहिब, जेको 192 तक आहे तमामु हिकिड़ो वॾो तक आहे, हिन में तालको तंगवानी बि शामिल आहे, खानपुर आहे, ज़िले शिकारपुर जो जेको तालके जो कुझु हिसो आहे, हिकिड़ो डिघो तक आहे। तव्हां काफ़ी वक़्त खां वठी हिन में वर्क बि कयो पिया, कीअं पिया ॾिसो तव्हांखे वोटरनि तरफ़ां कहिड़ी वोट मिले पई ऐं तव्हां 8 फरवरी इलेक्शन जे हवाले सां केतिरा पुरउमीद आहियो? अदा पहिरियों त इहो ॿुधायां त हीउ जेको तक आहे मुंहिंजो तक कश्मीर वारी सीट खां नंढो आहे। मुंहिंजे तक में 272 पोलिंग स्टेशन आहिनि, कश्मीर वारे तक में 324 पोलिंग स्टेशन आहिनि। त इहो तव्हां अंदाज़ो हणो त मुंहिंजो तक उन खां नंढो आहे। मुंहिंजे तक ते तंगवानी तालको, गौसपुर STC, भनर ऐं गुबलो इन कश्मीर ज़िले मां ऐं शिकारपुर मां खानपुर तालको पूरो, STC सुल्तानकोट, लालियूं, तपेदारी सर्कल ऐं STC रुस्तम ऐं रुस्तम जी ॿरियाड़ी। इहो आहे मुंहिंजे तक जी जेका पूरी नक्शो। मूं पूरी उमेदु आहियां मां ऐं असां पंहिंजी पूरो टीम वर्क था कयूं। तव्हां जीअं ॾिठो त मूंसां आबिद हुसैन भयो साहब जेको ज़िले सदर आहे शिकारपुर ज़िले जो, उहे बि असां सां गॾु आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी नुमाइंदगी करे रहिया आहियूं असां सभु। हेॾां चाचो गौस ख़ान महर हिकिड़ो सीनियर सियासतदान आहे ऐं उनजी सियासी तजुर्बे सां हीअ असां इलेक्शन विड़ी रहिया आहियूं। आरिफ़ ख़ान महर उनजो फर्ज़ंद सूबाई सीट ते हिते PS ते उम्मीदवार आहे ऐं होॾे क़ौमी असेंबली ते शहरियार ख़ान महर उम्मीदवार आहे ऐं शहर वारी सीट ते इम्तियाज़ शेख साहब आहे सूबाई ते। हेॾां मुंहिंजे तक में सरदार महबूब अली ख़ान आहे पंहिंजो तंगवानी तालके में उम्मीदवार ऐं मीर आबिद ख़ान सुंदराणी साहब मुंहिंजे कंदकोट ऐं गौसपुर वारे पासे जो उम्मीदवार आहे। त मुंहिंजी विंग ॾाढी स्ट्रॉन्ग आहे, पैनल स्ट्रॉन्ग आहे ऐं मां इंशाल्लाह पुरुमीद आहियां। हिकु त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर हर जॻह ते मौजूदु आहिनि ऐं हीअ जेके दोस्त आहिनि हर कंहिं पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जा हिकिड़ा मोज़िज़ मोतबर ऐं सुठी साख रखंदड़ मोतबरीन आहिनि। त उन्हनि सां माण्हू मोहबत बि करनि था ऐं पोइ जेका टेन्योर हो उन में आबिद भयो साहब हिन इलाइक़े जो MLA हो ऐं असां सभिनि गॾिजी सॼी हुननि जी हिमायत कईसीं। अॼु हुननि सां बि असां सलाह मसलत कई आहे। जेके हुननि जा दोस्त आहिनि उहे बि पाबंद आहिनि पीपल्स पार्टी सां, जेके असां सां माण्हू आहिनि उहे बि गॾु आहिनि। आरिफ़ साहब सां बि जेके माण्हू आहिनि महरनि जी जेको असर उसुख जे इलाइक़ो आहे उहो बि गॾु आहे। त पीपल्स पार्टी जी पोज़ीशन अलाह जे फज़ल सां मज़बूत आहे ऐं असां 8 तारीख़ ते इंशाअल्लाह हीउ मैदान मारे था। वोटरनि खे पैगाम ॾियणु चाहींदो? वोटरनि खे मुंहिंजी इहा अपील आहे त 8 तारीख़ ते महिरबानी करे पंहिंजे सुबुह सां घरनि मां निकिरो ऐं पंहिंजी पाण बि निकिरो, पंहिंजी लेडीज़ खे बि वठी अचो। पोलिंग स्टेशन ते तव्हांजा हर क़िस्म जा असां इंतज़ाम रखंदासीं ऐं तव्हांखे उते तहफ़ुज़ बि मिलंदो। पंहिंजो वोट कास्ट करे, क़ीमती वोट आहे इहो। पीपल्स पार्टी खे असांजा जेके बि तीर जा उम्मीदवार आहिनि सभिनि खे पंहिंजो वोट ॾेई कामयाबु कयो ऐं पीपल्स पार्टी खे फ़तेह कयो।